नवासी जो महीनो आहे हिकु यहूदी जो पुटु मुस्लमान जे साम्हूं कुझु खाई रहियो आहे। यहूदी हुनखे चपाट हई, शर्म कोन थो थिए पियो? रमज़ान मुबारक जो महीनो आहे, मुस्लमाननि जो भरारो महीनो आहे, तूं मुस्लमान साम्हूं बेदबी करे छॾियो। हुन पुट खे ख़ूब कुटियो। रब खे जो फेल पसंदि आयो। जॾहिं हिन जे मौत जो वक़्तु आयो, ज़बान में कलम अची वियो, ज़बान में कलम अची वियो। वक़्त जो कामिल हुनखे ख़्वाब में ॾिसे थो, ओ यहूदी जन्नत में घुमे थो पियो। चएसि थो हे कीअं करनि छो, ज़िंदगी तो कुफर कयो त ॿियो त अमल कोन हो। मुंहिंजे पुटु मुस्लमान ॼाणो रमज़ान में कुझु खाई रहियो, मूंखे दुख थियो, मां पंहिंजे पुट खे मार कढी, बस ख़ुदा खे ही फैल पसंदि आयो। सकरात में ख़ुदा मूंखे कलमो नसीब कयो, अॼु ख़ुदा मूंखे जन्नत अता कई आहे। हिकु यहूदी एतराम रमज़ान जो करे थो, उन एतराम जे करे सकरात में कलमो नसीब थिए, अॻिते जन्नत मिले। पर जेकॾहिं मोमिन एतराम करे, शान मोमिन जो शान हूंदो।